आरबीएस अस्सलाम वालेकुम दोस्तों, आरबीएस बिज़नेस अकेडमी तरफां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो लेक्चर नंबर 2 में। अॼु हिन लेक्चर नंबर 2 में असां फ़र्क़ु सम्झंदासीं त पार्शियल लीस्ट स्क्वायर यानी स्ट्रक्चर इक्वेशन मॉडलिंग जेका बेस करती वेरिएंस बेस्ड पार्शियल लीस्ट स्क्वायर उनके सां सम्झंदासीं त कोवेरिएंस बेस्ड स्ट्रक्चर इक्वेशन मॉडलिंग में कहिड़ो फ़र्क़ु आहे। यानी बिल्कुल में साईं समझो तो वेरिएंस बेस्ड एंड द कोवेरिएंस बेस्ड जेके असांजा ॿ मेथड आहिनि स्ट्रक्चर इक्वेशन मॉडलिंग जा उनमें कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं कहिड़ी उनमें मुमासिलत आहे ऐं कहिड़ी सूरत हाल में असां कहिड़ी जेको आहे सीबी सेम हणूं या पीएलएस सेम हणूं उनजा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। इहो काफ़ी हिकिड़ो ज़बरदस्त ऐं तमामु घणो इम्पोर्टेंट थ्योरिटिकल जेको आहे टॉपिक आहे जो उमेद कयां थो जेके तव्हां हिन पूरी वीडियो ॾिसंदव तव्हां सम्झी वेंदव त असांखे कहिड़ी अप्रोच कहिड़ी सूरत हाल में वठणु घुरिजे। ऐं ॾाढो फ़ाइदेमंद इहो आहे त हीअ पूरी जेका सीरीज़ आहे सिंधी ॿोली में जेका आसानी सां सिंधी ॿारनि खे सम्झ में थी सघे थी। इन सां गॾोगॾु मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे। मां शाबित यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। हीउ सर्टिफिकेट आहे जो पीएलएस अकेडमी मूंखे ॾिनो जेको आहे सो जंहिंमें मां ही 9 मॉड्यूल जेके उहे मां पूरा कया उन्हनि में। दोस्तों सीबी सेम वर्सेस पीएलएस सेम ही ॿ मुख़्तलिफ़ अप्रोचिस आहिनि। हिकिड़ी असांजी कोवेरिएंस बेस्ड अप्रोच आहे जंहिंमें ही असांजी कोवेरिएंस बेस्ड अप्रोच आहे जेके असां सीबी सेम चऊं था। ऐं ॿियो वेरिएंस बेस्ड पार्शियल लीस्ट स्क्वायर जेको अॻु में बि ॻाल्हि कई पीएलएस सेम आहे। त हाणे लाज़मी आहे त असां ॿिन्ही ॿ अप्रोचिस आहिनि ॿिन्ही अप्रोचिस में डिफरेंस ज़रूरु सम्झूं त इहो जो फ़र्क़ु कहिड़ो आहे ऐं कहिड़ा फैक्टर आहिनि जंहिंजे तहत असां कंहिं बि हिकिड़ी अप्रोच खे जेको आहे उहो सेलेक्ट कंदासीं पंहिंजे वधीक डेटा एनालिसिस लाइ। तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं त कंसेप्चुअली एंड प्रैक्टिकली ठीक है पीएलएस इज सिमिलर टू यूजिंग मल्टीपल रेगुलेशन यानी जो सिमिलर स्ट्रक्चर इक्वेशन मॉडल जो बुनियादी कम आहे उहो ॿिनि शयुनि ते मल्टीपल रेगुलेशन जेकी जनरेशन नंबर 1 में असां करे आयासीं ऐं प्लस में फैक्टर एनालिसिस जनरेशन नंबर 1 में। हाणे जीअं त जेको पीएलएस यानी स्ट्रक्चर इक्वेशन मॉडलिंग इहो सेकंड जनरेशन आहे तंहिंमें जेके बि टेक्निक आहिनि असांजो सेकंड जनरेशन में उहो आहिनि पीएलएस यानी उनखे मॉडर्नाइज़ करे उन्हनि जेका मर्ज करे असां उन में स्ट्रक्चर इक्वेशन मॉडलिंग में उहो रन कयूं था यानी रिग्रेशन एनालिसिस एंड द फैक्टर एनालिसिस। तंहिंखां पोइ आहे सीबी सेम उहा छा आहे असांजी त इन जो ऑब्जेक्टिव कहिड़ो आहे। इन जो ऑब्जेक्टिव इहो जिन असां यानी मतिलबु जीअं असांजो मक़सदु जेको इहो हुजे त असां एक्सप्लेन वेरिएंस खे असां वधाइणु चाहियूं था त पोइ असांजे लाइ सीबी सेम बहितर रहंदो। Objective is to reduce the theoretical variance matrix without focusing on explained variable. यानी सॉरी इनमें इहो आहे त हिकिड़ी अप्रोच आहे सीबी सेम यानी कोवेरिएंस बेस्ड अप्रोच। हिन जो मक़सदु छा आहे? हिन जो मक़सदु इहो आहे to produce the theoretical covariance matrix without focusing on the explained variance। हाँ explained variance आहे मां तव्हांखे सम्झाए थो वठां त हाणे हिन में असां जेको आहे मक़सदु इहो हूंदो आहे त असां वेरिएंस जेको उनखे वधाए न बल्कि उनखे को वेरिएंस जेको मैट्रिक्स आहे यानी ॿिनि वेरिएबल जे विच में जेको वेरिएंस आहे उनखे उहो वधाए। उन खां अलावा पीएलएस सेम जो ॿियो जेको आहे मक़सदु आहे त ऑब्जेक्टिव इज टू मैक्सिमाइज द एक्सप्लेन वेरिएबल। हाणे हिते एक्सप्लेन वेरिएबल जो मक़सदु इहो आहे त आर स्क्वायर अनएक्सप्लेन वेरिएबल हूंदी असांजी एरर टर्म यानी मिसाल जेकॾहिं तव्हांजी आर स्क्वायर जी वैल्यू उहो 33% आहे इन जो मक़सदु 77% उहो अनएक्सप्लेन वेरिएंस आहे यानी उहो उनजी का ख़बर कोन्हे त इहे कहिड़ा वेरिएबल आहिनि जेके असां हिन में विझंदासीं त आर स्क्वायर वधंदी वेंदी। जीअं जीअं तव्हांजी आर स्क्वायर वधंदी वेंदी तीअं तीअं मॉडल तव्हांजो बहितर थींदो वेंदो। आर स्क्वायर छा आहे उनजे लाइ हिते डेफिनेशन तव्हां ॾिसी रहिया आहियो त इहा डेफिनेशन आर स्क्वायर जी आहे त जेके तव्हांजो टोटल जेके तव्हांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहे उनजो टोटल कंट्रीब्यूशन ऑफ वेरिएंस केतिरो आहे डिपेंडेंट वेरिएबल में यानी जेतिरा उहे डिपेंडेंट वेरिएबल वधंदा वेंदा रेलिवेंट वधंदा वेंदा तीअं तीअं तव्हांजी आर स्क्वायर ओतिरी वधंदी वेंदी। सो हाणे पीएलएस सेम जो कमु छा आहे उहो आर स्क्वायर खे मैक्सिमाइज़ कंदी आहे यानी एक्सप्लेन वेरिएंस खे जेको आहे उहो मैक्सिमाइज़ वधि खां वधि कंदी आहे। उन खां पोइ आहे त fundamental difference between the two methods is that CB same is a common factor model। ठीक है हाणे कॉमन फैक्टर मॉडल छा आहे उनखे थोरो समझिजे त मॉडल सिंपली टेंड्स टू एक्समाइन। हाणे हिन में ही मॉडल जेको आहे उहो कोशिशि इहा कंदो आहे त उनखे एक्समाइन कंदो आहे त केतिरो मॉडल फिट आहे यानी
कॉमन फैक्टर जो असां जो सीबीसी में इन जो घणो कम जो वो मॉडल फिट थियणो पए तंहिं करे अॻिते कथा ॾिसंदो त हिन जा गुडनेस ऑफ फिट इंडाइसिस उहे बि आहिनि उहे जेके नवनि खां मथे गुड फिट ऑफ इंडाइसिस हाणे लेकिन तव्हां सीबीसी जो को बि अप्रोच यानी को सॉफ्टवेयर तव्हां हाणे चओ था उन में तव्हांखे अहिड़े क़िस्म जूं कुझु टोटल नव गुडनेस ऑफ फिट इंडेक्स यानी एमओस में जीअं अॻिते ॾिसंदासीं त उहे मॉडल फिट खे ॾिसंदियूं आहिनि त किथे को मॉडल फिट मिसफिट त न आहे लेकिन वो सब ये रेंजेस भी आहिनि उन रेंज से अंदर या उन खां मथे था अची वञो त पोइ उन जो मिनिमम वैल्यू भी आहे उन मिनिमम वैल्यू खां ते या उन खां मथे आयो त यानी तव्हांजो मॉडल फिट आहे ऐं लेकिन तव्हां न आहे त पोइ तव्हांजो मॉडल मिसफिट आहे यानी जो घणो कोशिश फैक्टर कॉमन फैक्टर इहो आहे त तव्हांजो मॉडल केतिरो फिट आहे हाँ उन खां पोइ जेको असांजो आहे कंपोजिट फैक्टर हाणे इन जो कमु छा आहे कंपोजिट फैक्टर जो इहो आहे इहो तॾहिं असां इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं त असांजे वेरिएबल में खोड़ सारा डायमेंशन्स हूंदा आहिनि असांजे हिन वेरिएबल में ऐं ॿिए लफ़्ज़ में असां ईअं चवंदासीं त कंपोजिट जेको फैक्टर मॉडल आहे उहो असां तॾहिं असां कंसिडर कंदा जॾहिं असां वटि घणा लेटेंट वेरिएबल हुजनि यानी असांजो मॉडल काफ़ी कॉम्प्लिकेटेड हुजे उन में घणा लेटेंट वेरिएबल हुजे त तॾहिं असां उन में जेको कंपोजिट जो मॉडल के असां कंसिडर कंदा आहियूं छो जो इन में असांखे जेकी से गुडनेस ऑफ फिट इंडेक्सिस को कोन मिलंदा आहिनि ठीकु आहे उन में वधि में असांखे आर स्क्वायर मिली सघंदो आहे जेका ॻाल्हि थी चुकी गुज़िरियल स्लाइड में उन में असांखे आर मिलंदो आहे ऐं इन जो हिकिड़ो वॾो पिक सैंपल साइज़ जो बि हूंदो आहे त फैक्टर मॉडल असां तॾहिं इस्तेमालु कंदा जॾहिं असांखे तमामु घणी वॾी सैंपल साइज़ हुजे यानी 200 300 या 200 खां मथे जेको बि सैंपल साइज़ असां उनखे हिकु लार्ज सैंपल साइज़ चऊं था ऐं कंपोजिट एनालिसिस असां तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांखे तमामु घटि नंढो सैंपल साइज़ हुजे मिसाल इहो 30 हुजे 50 हुजे असां अहिड़े क़िस्म जे सैंपल साइज़ खे असां जेको आहे उहो नंढो सैंपल साइज़ चऊं था कॉमन फैक्टर छा कंदो आहे उहो वॾो सैंपल साइज़ घुरंदो आहे ऐं कि तव्हां नंढो हुजे त पोइ कंपोजिट मॉडल असां उहो हणंदासीं हाणे हे तव्हां कॉमन फैक्टर मॉडल असां सीधी सेम में यानी एमओस या एलिप्स पंजाब के सॉफ्टवेयर गुज़िरियल लेक्चर में तव्हां ॾिठा हूंदा उन में इस्तेमालु कंदा आहियूं ऐं पीरे सेम में असां ऑपोजिट मॉडल इस्तेमालु कंदा आहियूं त भले जंहिंमें जेकॾहिं उनजा सैंपल साइज़ नंढो बि आहे त को मसइलो कोन्हे सैंपल पीरे सेम खे एतिरी पावर आहे जो उन नंढे खे बि हू आसानी सां हैंडल करे सघे थो ऐं तंहिंखां पोइ अॻिलो आहे असांजो CBSAME is a non-parametric test. Sorry, CBSAME is a parametric test. यानी उनजा कुछ पैरामीटर्स हैं लेकिन वो पैरामीटर्स मीट न थींदा त ये जो रिजल्ट इन का वो रिजल्ट बेहतर तव्हांखे कोन मिलंदा ठीकु आहे ऐं पीर सेम जेका असांजी आहे उहा असांजी नॉन पैरामीट्रिक आहे ठीकु आहे इहो इन लाइ लाज़मी आहे इहे शयूं असांखे ज़हन में हुजणु घुरिजनि त CBSAME पैरामीट्रिक आहे मिसाल जीअं रेगुलेशन जा जेके तव्हां मुंहिंजा वीडियोस एसपीसीएस ॾिठा हूंदा त उन में रेगुलेशन मल्टीपल रेगुलेशन रन करण लाइ असांखे 6 अदुन्स मिलनि था ऐं तंहिंजे करे असांखे चवंदा आहियूं पैरामीट्रिक अप्रोच ऐं तरीक़े सां बि सेम उनजा बि कुझु पैरामीटर्स आहिनि ऐं वॾे वॾो पैरामीटर आहे त डेटा नॉर्मल आहे या न आहे जेके डेटा नॉर्मल न आहे त पोइ रिज़ल्ट जेके तव्हांजा बहितर न हूंदा अच्छा पीर सेम या नॉन पैरामीट्रिक आहे त इन करे जेके रिज़ल्ट जेके असांखे इन में इनखे काफ़ी जेको समटाइम त असांखे इमीडिएट डिटर्मिनेशन इंफीरियंस इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे इन जे रिज़ल्ट्स खे सम्झणु इन करे हिकिड़ी ॿी टेस्ट आहे जेके असां बूटस्ट्रैपिंग चवंदा आहियूं बूटस्ट्रैपिंग छा कंदी आहे त जेके सैंपल आहे वॾो जेको तव्हांजो उनखे नंढे नंढे सैंपल में ठाहींदी जीअं मिसाल 5000 सैंपल आहिनि उन में डिस्ट्रीब्यूट करे ऐं पोइ तव्हांखे उन मां एस्टिमेट्स ॾींदा आहिनि ठीकु आहे त जा बीटा असांखे ॾींदा आहिनि त कहिड़ो केतिरी आहे पोइ इन करे नॉन पैरामीटर हुजण जे करे इन जा के पैरामीटर्स कोन्हे इन करे असांजी बूटस्ट्रैपिंग अप्लाई करे ऐं उन जा रिज़ल्ट असां वठंदा आहियूं ऐं इन खां पोइ असांखे उहे रिज़ल्ट मिलंदा आहिनि जेके असां फर्दर यानी बीटा या एस्टिमेट्स मिलंदा आहिनि असांखे मॉडल जा ऐं उन खां पोइ रिज़ल्ट्स जे हवाले खां असां ॾिसंदासीं जेके रिज़ल्ट्स आहिनि त फॉर बोथ मेथड ॿिन्ही मेथड्स लाइ जेको आहे structural relationships are evaluated by the size and significance of the beta. हाणे को बीटा जो हूंदा जेको असां ॾिसंदा आहियूं त इंडिपेंडेंट वेरिएबल जे मथां केतिरो इम्पैक्ट आहे इहो बीटा आहे त असां ॿिन्ही में असां रिलेशनशिप ॾिसंदा आहियूं बीटा जो पाण में स्टैटिस्टिकल मॉडलिंग में पीर सेम में छा थींदो आहे असांखे जेको कंसीडर मॉडल्स प्रिडिक्टिव कैपेबिलिटीज टिपिकली यूजिंग द कोएफिशिएंट ऑफ डिटरमिनेशन यानी आर स्क्वायर हिन असांखे आर स्क्वायर मिलंदो आहे जंहिंमें आर स्क्वायर में असां सम्झी वेंदा आहियूं त केतिरो कंट्रीब्यूशन आहे तव्हांजो इंडिपेंडेंट वेरिएबल जो डिफरेंट वेरिएबल ते which measures the model's in sample predict power
यानी सिंपल डिफरेंट पावर के केतिरो मयर कंदा आहिनि उहो असां ख़बर पवंदी आहे आर स्क्वायर जेतिरी हाई आर स्क्वायर आहे ओतिरो वधीक जेको आहे उहो पावर सैंपल खे प्रिडिक्ट करे थो यादि रखो पी सेम उहा असांजी प्रिडिक्टिव आहे असां कोशिशि कंदा आहियूं त शइ खे प्रिडिक्ट कंदा आहियूं ऐं सीबी सेम में असांखे वरी गुडनेस ऑफ इंडाइसिस मिलंदा आहिनि एब्सोल्यूट जेके इंडाइसिस मिलंदा आहिनि जंहिंमां असां सम्झंदा आहियूं त असांजो मॉडल केतिरो फिट आहे तो इहे ॿ असांखे मयर मिलंदा आहिनि रिज़ल्ट जे हवाले खां अच्छा उन खां पोइ असां ॾिसंदासीं त GOF यानी गुडनेस ऑफ फिट इंडेक्स जेकी मयर कंदा असां काई स्क्वायर टेस्ट हणी करे असांजी मयर कंदा आहियूं जंहिंमें असांखे which indicate the difference between the covariance matrix जेको असां उन जी covariance matrix ऐं estimated covariance matrix उन ॿिन्ही जे विच में असांखे फ़र्क़ु करे ॿुधाईंदो आहे त ही मैट्रिक्स आहे ऐं जेको एस्टिमेट कयोसीं उन जे विच में केतिरो फ़र्क़ु आहे इन हवाले खां असांखे खोड़ सारा गुडनेस ऑफ इंडेक्स जो जेको आहे वो उन जो जमा इंडाइसिस खोड़ सारा इंडाइसिस मिलंदा आहिनि जंहिंमें CFI आहे GFI गुडनेस ऑफ इंडेक्स AGFI एडजस्टेड गुडनेस इंडेक्स TLI आहे रेमसी रूट मीन स्क्वायर एरर फ्रॉम ये मुख्तलिफ जेके असांखे मिलंदा आहिनि अच्छा हाणे देयर इज नो एस्टेब्लिश गुडनेस ऑफ इट to measure the PLS. सासी PLS से हवाले का एडिक्स में काफी सावर एस्टेब्लिश मेजर्स ऑफ फिटनेस ना है ठीक है उते हिकड़ो असां मिलंदो आहे R स्क्वायर ऐं कॾहिं कॾहिं जेका असांखे Q स्क्वायर मिलंदो आहे जेको बि दोस्त रिपोर्ट कंदा आहिनि यानी इन हवाले खां हिते कंहिं क़िस्म जा असां वटि गुडनेस ऑफ इंडेक्स आहिनि छो जो PLS आहे उहा मेजरली उहा प्रिडिक्टिव आहे तो इन करे ऐं ही जेका CBM सेम आहे उहा मेजरली जेका उहा थ्योरी टेस्टिंग आहे ठीक है हिकड़ी वेल एस्टेब्लिश थ्योरी हुजे उन खे टेस्ट करण लाइ असां जेका CB सेम इस्तेमाल कंदा आहियूं ऐं जेका थ्योरी डेवलप करण ऐं इन खां अलावा शइ थ्योरी खे एक्सप्लोर करण जे लाइ वरी असां PLS सेम हणंदा आहियूं हाणे जेके एक्सप्लोरेटरी फैक्टर जेको एक्सप्लोरेटरी स्टेज ते छा हूंदो आहे असां वटि बाक़ी अहिड़े क़िस्म जा के बि गुडनेस ऑफ फिट इंडेक्सिस कोन हूंदा आहिनि हालांकि कि तव्हां कंहिं थ्योरी खे टेस्ट कयो था वेल एस्टेब्लिश थ्योरी आहे ये थ्योरी ऑफ प्लान बिहेवियर ही थ्योरी आहे लेकिन इन खे टेस्ट कयो था त उन लाइ OCB सेम बेहतर आहे ठीक है हिकु त इहो थी वियो असांजो रीज़न इस्तेमाल करण जो CB सेम अच्छा उन खां पोइ तव्हां ॾिसो था हीअ असां वटि मुख़्तलिफ़ जेके असांजा आहिनि मिसाली काई स्क्वायर आहे हाणे उनजी CB सेम में असां इस्तेमाल कंदा आहियूं यानी एमओस में जंहिंमें ही असांजा CB सेम रिपोर्ट्स ही असांजा CB रिज़ल्ट्स आहिनि ठीक है उन खां पोइ असांजा एब्सोल्यूट मयर हिकिड़ो इहो असांजो आहे जो इंक्रीमेंटल फिटनेस फिट मयर एंड पार्सिमनी फिट मेजरमेंट यानी असांजा टे जेके क्राइटेरिया आहिनि जंहिंमां घटि में घटि जेके तहक़ीक़दान चवनि था त घटि में घटि हिकिड़ो हिन मां हिकु घटि में घटि तव्हां एतिरो ज़रूरु खणो न त कोशिशि कयो त वधि खां वधि खणंदो जेतिरो तव्हां वधीक खणंदो ओतिरो वधीक इहे मॉडल फिट खे ज़ाहिर कंदा मिसाल के तव्हांजी गुडनेस ऑफ इंडेक्स उहा इहा 0.8 ऐं इन खां मथे आहे त बहितर आहे ई क्राइटेरिया मां घटि में घटि 0.8 ज़रूरु हुजे लेकिन इन खां बि घटि आहे त हिकिड़ो क्राइटेरियन जेको आहे तव्हांजी आहे इहो मिसफिट तव्हांखे ज़ाहिर कंदो जो रेमज़ी आहे रूट मीन स्क्वायर एरर एप्रोक्सीमेशन इहो तक़रीबन 0.1 खां तव्हांजो उहो घटि हुजे ठीक है ये 0.8 हुजे त अञा वधीक बहितर आहे अहिड़े तरीक़े सां हिन में खोड़ सारा रूट मीन आहे स्टैंडर्डाइज्ड एरर आहे नॉर्म जेको आहे तव्हांजो फिट इंडेक्स आहे कॉम्परेटिव फिट इंडेक्स आहे उन खां पोइ एडजस्टेड गुडनेस ऑफ इंडेक्स खोड़ सारा हिन में आहिनि ऐं ही उन जी जेकी मिनिमम या मैक्सिमम रेंज आहे जेके इन जे अंदरि में इहो रहंदो यानी उहे सभु तव्हांजा मीट थी वेंदा आहिनि त यानी असांजा एमओस में असां छा कंदा आहियूं गुडनेस ऑफ इंडेक्सिस यूज़ कंदा आहियूं उन जा ही तव्हांजी मिसाल आहे इन जी मिसाल ऐं अहिड़े क़िस्म जा का बि गुडनेस ऑफ इंडेक्सिस असांजा PLS सेम वेंदा आहिनि सवाइ हिकिड़ो R स्क्वायर असां इस्तेमालु कंदा आहियूं या कॾहिं कॾहिं असां Q स्क्वायर बि इस्तेमालु कंदा आहियूं उन खां पोइ ही ओवरऑल डिफरेंस आहे तव्हांजो CB सेम में ऐं तव्हांजो PLS सेम में लेकिन हिन खे असां थोरो पढ़ंदा वञूं the estimate model parameters so that the discrepancy between the estimated and sample covariance matrix is mean हाणे जेको फ़र्क़ु आहे तव्हांजो कोवेरियंस ऐं एक्चुअल ऐं जेको तव्हांजो एस्टिमेटेड कोवेरियंस आहे उन विच में जेतिरो फ़र्क़ु आहे उनखे मयर कंदो आहे त केतिरो फ़र्क़ु आहे
उन खां पोइ assume multivariate normality यानी तव्हांजी डेटा नॉर्मल हुजे उनखे किस्म जी का जेको मल्टीपोलरिटी न हुजे ऐं ही जेको रिक्वायर कंदो आहे ग्रेट यानी जनरली हाई सैंपल साइज जेका हाई सैंपल साइज वॾो आहे त ठीकु आहे defines convergence increase decrease the function value behind the certain threshold यानी ही convergence के इन वधाईंदो आहे ठीक है एंड डिक्रीज कंदो आहे फंक्शन बेंड यानी के खास थ्रेशोल्ड खां पोइ इन जो फंक्शन जेको आहे उहो घटिजी वेंदो आहे ऐं इहो ऑफर गुड डेटा फिट इंडेक्सिस बि जेको आहे जीअं पॉइंट में CIRC ईंदो आहे एंड ट्रीट कंस्ट्रक्ट इज अ कॉमन फैक्टर अॻु में ॻाल्हि थी आहे त कॉमन फैक्टर ऐं हुन में कंपोजिट फैक्टर में कहिड़ो फ़र्क़ु आहे only उन खां पोइ जेको स्पीड सेम आहे estimate the model parameters so that the explain various of the endogenous indicator is maximized and endogenous मकसद छा आहे हिते असांजो उहो आहे तव्हांजो dependent variable independent variable केतिरो जेको आहे शेयर आहे उहो स्पीड सेम उनखे वधाईंदी आहे यानी कि R स्क्वायर खे अञा वधीक वधाईंदी आहे make no distribution assumption तंहिंजे करे असां चवंदा आहियूं इहा नॉन पैरामीट्रिक टेस्ट आहे जंहिंमें हिते ॾिसो असांजी assume normality पर हिते कंहिं क़िस्म का normality जी ज़रूरत कोन्हे work with small sample size ऐं CP same में large sample size define convergence is the point at which no substantial difference occurs from the one iteration. Iteration जो मकसद है repetition. ना कितना तक औशागी शे की तरह repeat करता है मिसाल आसान में शाखा ना होता नरड़ sample size ना होता वो repeating iteration थी दिया है. Define convergence at the point at which no substantial यानी उन point अची विंदो आहे जिते कंहिं क़िस्म जो को फर्क न हूंदो आहे यानी तव्हांजो variance and actual variance and estimated variance से विच में ऐं इन खां अलावा no established good of indices जी ऐं पर हिन जा good CB set में goodness fit indices हूंदा आहिनि ऐं ॿी ही कंपोजिट ते कम कंदी आहे अॻु में असां काफ़ी डिस्कस करे चुका आहियूं कंपोजिट ऐं कॉमन फैक्टर ते अच्छा हाणे तव्हां ॾिसंदो त ओवरऑल जेको फंक्शन आहे CB set पीरियड ही CB set जो घणो कमु आहे तव्हां ॾिसो था त ही घणो जेको कमु आहे उहो थ्योरी टेस्टिंग ते आहे CB set जॾहिं तव्हांखे एस्टेब्लिश थ्योरी खे टेस्ट करणो हुजे तव्हांजे पंहिंजे एनवायरनमेंट में जीअं मिसाल ॾिनो तव्हांखे द थ्योरी ऑफ बिहेवियर उनखे के तव्हां पंहिंजे एनवायरनमेंट में टेस्ट करणो आहे त पोइ CB set वधीक बहितर आहे पर के तव्हां थ्योरी डेवलप कयो था का नई थ्योरी पंहिंजे एनवायरनमेंट में त पोइ जेका असांखे पीरियड सेम जेका उहा वधीक बहितर आहे अच्छा वाई पीरियड सेम हिकिड़ो ॿियो बि रिज़ल्ट असांखे आहे हाणे आहे त असां अॻु में कंपेयर कंदा आयासीं त भई पीरियड सेम ऐं CB सेम में कहिड़ो फ़र्क़ु आहे हाणे असां था चऊं त भई पीरियड सेम आख़िर छो इस्तेमालु कजे उनजा रीज़न्स कहिड़ा आहिनि मुंहिंजो पहिरियों रीज़न आहे त ऑब्जेक्ट टू मिनिमाइज़ एक्सप्लेन वेरियंस तव्हां ॿुधो मैक्सिमाइज़ कंदो आहे एक्सप्लेन वेरिएबल खे यानी डिपेंडेंट इंडिपेंडेंट वेरिएबल जो कंट्रीब्यूशन आहे डिपेंडेंट वेरिएबल जे अंदरि उनखे वधाईंदो आहे यानी सिंपली असां चऊं त R स्क्वायर खे मैक्सिमाइज़ कंदो आहे and research approach है theory development and prediction ये points like में ऐसा समझो से normality is not a problem can be used with a few indicators ठीक है one or two हाने मसाल इहो आहे त जेका एमओस आहे जेके तव्हां उनमें कमु कंदो जेके तव्हांखे तां घटि तव्हांखे को इंडिकेटर आहे त हिते तव्हां ॾिसो त इंडिकेटर हिनखे रिलेटेड वेरिएबल जेके टे इंडिकेटर आहिनि जेके इन खां घटि हूंदो त उनजा रिज़ल्ट तव्हांखे कोन ॾींदो ऐं घटि में घटि टे इंडिकेटर हूंदा त तॾहिं तव्हांखे जेको एमओस आहे उहो तव्हांखे रिज़ल्ट ॾींदो पर हिन में इहो फ़ाइदो आहे सिमाग जेके तव्हां ॾिसो हिकिड़ो इंडिकेटर हिकु इंडिकेटर जो बि तव्हांखे रिज़ल्ट ॾींदो हुन में हू टिनि इंडिकेटर खां घटि न ॾींदो आहे ऐं कंहिं बि सब्जेक्ट जेकॾहिं तव्हांजा इंडिकेटर तव्हांजे कंस्ट्रक्ट मां घटि थींदा वञनि था डिलीट थींदा वञनि था त हिकिड़ी स्टेट अहिड़ी अची वेंदी आहे इंडिकेटर खां घटिजी वेंदा आहिनि त पोइ इन सूरत हाल में एमओस यानी स्टेबिलिटी जेका CB सेम सॉफ्ट एमओस उहो तव्हांखे रिज़ल्ट ॾींदो आहे पर ख़ासियत हिन में इहा आहे पीरियड सेम में त भले हिकिड़ो इंडिकेटर हुजे उनजी बि तव्हांखे रिज़ल्ट मॉडल कैन इंक्लूड लार्जर नंबर ऑफ द इंडिकेटर हाणे उन में तव्हां केतिरा वणेव था इंडिकेटर तव्हां वधाए वञो पर CB सेम जेके 50+ इंडिकेटर आहिनि त उहो काफ़ी स्कूल यानी CB सेम जे लाइ यानी ख़ासि तौर ते एमओस लाइ ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे उनखे हैंडल करणु पर इहो पीरियड सेम यानी ख़ासि तौर ते स्मार्ट पीरियड लाइ इहो मसइलो न आहे केतिरा बि तव्हांजा इंडिकेटर हुजनि इहो उन लाइ मसइलो कोन्हे अच्छा ॿियो हिन में अहम शइ जेका उहा आहे त फॉर्मेटिव ऐं असां ॿिनि क़िस्म जा कंस्ट्रक्ट हूंदा आहिनि हिकिड़ो फॉर्मेटिव ऐं हिकिड़ो रिफ्लेक्टिव त हाणे जेको तव्हांजो एमओस आहे या CB सेम आहे
उन ते असां पंहिंजो रिफ्लेक्टिव जे कंस्ट्रक्ट आसानी करे सघूं था। उनमें फॉर्मेट कंस्ट्रक्ट ॾाढा ॾुखिया थींदा आहिनि। ठीक है, हाणे ॿिन्ही फ़र्क़ु कहिड़ो नेक्स्ट टाइम इहो सम्झी था वठो। ऐं सी पीले सेम रिव्यू फाइल हुआ असां हिन जा जेके रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट हुजे या फॉर्मेटिव कंस्ट्रक्ट ॿई आसानी सां हिन में करे सघूं था। ठीक है, सपोर्ट रिफ्लेक्टिव फॉर्मेटिव जीअं हाची ॿिन्ही खे सपोर्ट कंदो आहे ऐं उहो सिर्फ़ु रिफ्लेक्टिव खे कंदो आहे, फॉर्मेटिव खे न कंदो। ऐं इन खां पोइ असांजो अॻिलो जेको आहे ही असांजो थी वियो फ़र्क़ु। हाणे हिते सां फ़र्क़ु कंदा त मॉडल ए जेको आहे असां हुन में रिफ्लेक्टिव असांखे आहे त ऐं मॉडल बी में असांजो फॉर्मेट। हाणे रिफ्लेक्टिव खे असां सम्झो तव्हां ॾिसो त ही एरो जेका पॉइंटेशन आहे यानी कहिड़े कहिड़े उहे तव्हांजा जेको कंस्ट्रक्ट खां उहे जे आइटम ही हिकिड़ो आइटम आहे, हिन में ही 4 आइटम आहिनि 1 2 3 4। हाणे हिते के पॉइंट अचनि था एरोस ही 4 एरो जो पॉइंटेशन जो इशारो आहे उहो जेको आहे तव्हांजे आइटम ते आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो था त ही जेके टे आइटम में मिली करे हिकिड़ो कंस्ट्रक्ट इन करे ठाहिनि, इन करे असां चऊं फॉर्मेशन यानी का शइ ठाहिनि, यानी ई टे जेके आइटम आहिनि ई मिली करे हिकिड़ो कंस्ट्रक्ट ठाहिनि था। ठीकु आहे, इहो मॉडल बी थी वियो। ऐं इन खां अलावा असां रिफ्लेक्टिव असां हिन खे जेकी आहे ही को असां जेके आइटम बि चऊं था, इंडिकेटर बि चऊं था, मैयर बि चऊं था, वेरिएबल बि, ऑब्जर्व वेरिएबल एंड मैनिफेस्टेशन वेरिएबल बि चऊं था। यानी हिन हिकिड़े आइटम चऊं, इंडिकेटर चऊं, मैयर चऊं, ॿी खोड़ हिकिड़ी जा नाला आहिनि। ऐं तीसरा साईं त हिन जा बि इहो साॻियो ई सभु नाला आहिनि। ऐं हाणे इंडिपेंडेंट प्रेडिक्टर कंस्ट्रक्ट, एंडोजीनियस लेटेंट कंस्ट्रक्ट। ठीकु आहे, हाणे हिन में असां जेके सिर्फ़ु फ़र्क़ु तव्हां ई सम्झो त हिते असांजा जेके एरोस आहिनि उहे तव्हांजा लेटेंट वेरिएबल मां तव्हांजे इंडिकेटर तरफ़ ईंदा आहिनि ऐं हिते इंडिकेटर मां तव्हांजे जेको आहे तव्हांजो वेरिएबल आहे लेटेंट वेरिएबल उन तरफ़ ईंदा आहिनि। इहो फ़र्क़ु तव्हां ज़ाहिर समझो। अगलो फर्क ॿियो कहिड़ो आहे? ॿियो फर्क आहे त हाणे ॾिसो ही डाइट आहे, ही असांजो रिफ्लेक्टिव आहे। हाणे हिन में असांजो छा हूंदो आहे, जेके सवाल हूंदा आहिनि असां रिफ्लेक्टिव में पुछी कंदा आहियूं त साॻी शइ मुख़्तलिफ़ तरीक़े सां पुछूं, इन करे हिन जे विच में कोरिलेशन तमामु घणो हूंदो आहे। मिसाल हाणे तव्हां ॾिसो डाइट जे बारे में पुछूं था त भई तव्हां डाइट कंदा हो या न। ठीकु आहे, उन में ही नंबर 1 क्वेश्चन आहे, आई ईट हेल्दी फूड। ठीकु आहे, हाणे हिते लॉजिकल जेके तव्हां चओ था एग्री या स्ट्रॉन्गली एग्री त पोइ आई डू नॉट ईट मच जंक फूड, हिते छा कंदो, हिते स्ट्रॉन्गली डिसएग्री कंदो। ठीकु आहे न, छो जो ॿिन्ही विच में रिलेशनशिप त हुजे न। ऐं इन करे असां जेको हिकिड़ो हाईली कोरिलेशन हूंदो आहे तव्हांजे रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट में, छो जो असांजी साॻी ॻाल्हि मुख़्तलिफ़ तरीक़े सां असां पुछंदा आहियूं। आई हैव बैलेंस डाइट। हाणे तव्हांजे टिनी जेके सवालनि खे तव्हां रखी ॾिसो त को तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थिए थो? कोई फ़र्क़ु न आहे। असां साॻी ॻाल्हि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पुछी आहे। इन खे तव्हां ॾिसो त हिन में एरर टर्म हिते आहिनि। ठीकु आहे, ऐं जेको आहे R1 R2 R3 ऐं इन हवाले खां ही चए थो त इंडिकेटर मस्ट बी हाईली क्वालिटेटिव। हॉलर 99 में ही पंहिंजी किताब पंहिंजे पेपर में चए थो इन जे विच में जेको कोरिलेशन आहे उहो तमामु घणो हाई हूंदो आहे। मिसाल त इहो इट इज़ एटलीस्ट इट शुड बी हायर देन 0.3। ठीकु आहे, हाणे हेल्थ आहे, हेल्थ ही आहे फॉर्मेटिव, यानी कुझु मिली करे हिकिड़ो कंस्ट्रक्ट ठाहींदियूं आहिनि। इन में पहिरियों असांजो आई हैव बैलेंस डाइट। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो हाणे ॿियो जेको सवाल आहे इहो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे हुन खां, पर हिते इहो जेको ॿियो सवाल उहो बिल्कुलु माना हिन में असां साॻी ॻाल्हि था पुछूं, हिन में असां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं था पुछूं। आई एक्सरसाइज रेगुलरली एंड आई गेट sufficient sleep each night, यानी हेल्थ जे लाइ इहे टे फैक्टर इंपॉर्टेंट आहिनि। हाणे इन हवाले खां इंडिकेटर कैन हैव अ प्लस, पॉजिटिव, नेगेटिव या जीरो कोरिलेशन इहो थी सघे थो। तो इन करे हाणे अहिड़े क़िस्म जो तव्हां ही फॉर्मेटिव जेके तव्हां एमोस विझंदव त ही तक़रीबन सभी आइटम खे उॾाए छॾींदो, छो जो हिन जे विच में या त नेगेटिव कोरिलेशन आहे या तमामु घणो वीक कोरिलेशन हूंदो आहे। इन करे हिन क़िस्म जे फॉर्मेटिव जे लाइ स्मार्ट पीएस बहितर आहे ऐं हिन क़िस्म जे लाइ रिफ्लेक्टिव यानी तव्हांजो एमोस बहितर आहे। पर जेकॾहिं तव्हां वटि मिक्स आहे, यानी कुझु रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट आहिनि, कुझु फॉर्मेटिव कंस्ट्रक्ट आहिनि तव्हांजे क्वेश्चनर में, त इन सूरत हाल में वरी बहितर आहे त तव्हां स्मार्ट पीएस जेको सॉफ्टवेयर उहो इस्तेमालु कयो। अच्छा, पीएस सिस्टम एस्टिमेट कोएफिशिएंट। ठीक है, मैक्सिमाइज द वैल्यू ऑफ द एंडोजीनियस। ठीक है, एंडोजीनियस अगले में ॻाल्हि अची एंडोजीनियस तव्हांजो डिफरेंट वेरिएबल आहे। प्राइमरी ऑब्जेक्टिव तव्हांजी प्रिडिक्शन आहे ऐं सपोर्ट ॿिन्ही खे करे थो, कोई असम्पशन कोन्हे, स्मॉल सैंपल साइज आहे, कॉम्प्लेक्स मॉडल खे हैंडल करे सघो था। ई जस्टिफिकेशन आहे त असां हिन खे शो इस्तेमालु कयूं।
आखिर में why P is same according to the hair. उनके अलावा Hensler and Hebert जेके असांजा रिसर्च चलनि जो आहे त P is same institution where theory is less developed. यानी जिन सूरत हाल में theory घट डेवलप या एक्सप्लोर किया उन हवाले में उन सूरत हाल में जेको आहे स्मार्ट P is जेको आहे उहो इस्तेमाल थियणु घुरिजे ऐं तमामु घणो जेको आहे पॉपुलैरिटी शोहरत हासिल करायो आहे अॼुकल्ह ऐं जेको सबबु हिन जो ही ॾिसो आहे त 1980 में तक़रीबन ही जेको आहे मार्केट में आए उन खां पोइ तव्हां में कंटिन्यूअसली इंक्रीजिंग ट्रेंड आहे ठीक है 2015 जी आए लेकिन 2021 जी फिगर मिले तो उन में कंटिन्यूअसली को ट्रेंड मिले तो यानी जो बस कनी पॉपुलैरिटी मुस्तकिल तौर ते वधी रही आहे स्मार्ट पीडीसी इन करे को रीजन यो भी आहे त मु सोचो त यार हिन ते किसी ठाई दे ही सॉफ्टवेयर आइन कोवेरियंस ते अगली ॻाल्हि थी जस्ट टू रिमाइंड यू योर मेमोरी रिफ्रेश योर मेमोरी ही वेरियंस बेस्ड सॉफ्टवेयर आइन ही कुछ किताब है जरा आदमी भी गाल गई त किताब तव्हांखे कॉपी खपे त आउं तव्हांखे प्रोवाइड करे मुफ्त में इन कॉपी जेको आहे ही जेको आहे सिंपल किताब है पार्शली ही थोड़ी एडवांस है कुछ जेके टॉपिक हिन में रहिजी पिया उहे जेके हिन में डिस्कस थियल आहे ऐं ही हिकिड़ो जनरल किताब ब्लू बुक आहे जेको असांजो पार्शली इंस्पायर्ड थिए आखिर में तमामु महिरबानी उम्मीद कयां थो त ही जेको वीडियो आहे तव्हां लाइ ॾाढो बहितर जेको आहे फ़ाइदेमंद हूंदो ऐं काफ़ी सुठियूं शयूं असां सिखियूंसीं वञी तौर ते CBSE में PLSE में फ़र्क़ु कहिड़ो आहे कहिड़ी सूरत हाल में कहिड़ी इस्तेमालु करे पर इंशाल्लाह जल्द हिकु नई वीडियो में तव्हां सां मिलंदासीं तेसिताईं अल्लाह वाहिद।